29 सेप्टेम्बर 1983 ईस्वी उहो ॾींहुं आहे जॾहिं जनरल ज़िया जी मार्शल ख़िलाफ़ MRD जे सॾ ते जमहूरियत लाइ जदोजहद कंदड़ ऐं एहतजाज दौरान शहीद थींदड़नि जी याद में ॻोठ पुनल खान चांडियो तालको सकरण जा ॻोठाणा क़ुरान ख़्वानी करे रहिया हुआ त फ़ौजी दस्तनि पुरअमन क़ुरान ख़्वानी कंदड़ मथां फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में 16 ॻोठाणा थॾे ते मारिजी विया ऐं ॻोठ जे चङे मुड़ुस पुनल खान चांडियो संदसि पुट गुलाम अब्बास चांडियो समेत कई ॻोठाणनि खे तशद्दुद बाद गिरफ़्तार करे खणी विया। लाश रोड ते पिया रहिया। जेकी ॻोठाणा शहीद थिया उन्हनि में ठारो चांडियो, रजब चांडियो, अली शेर चांडियो, गुलाम मुस्तफ़ा चांडियो, पीर बख्श चांडियो, उर्स चांडियो, सिद्दीक चांडियो, गुलाब चांडियो, हाशिम चांडियो, जानिब खासकेली, मीरू खासकेली, अली गुल खासकेली, रमज़ान खासकेली, महबूब सोलंगी, अल्लाह रखियो सोलंगी ऐं अल्लाह बख्श मंगणहार शामिल हुआ। जमहूरियत जी बहाली ख़ातिर तहरीक बहाली जमहूरियत वारे प्लेटफार्म तां जॾहिं 1983 ईस्वीअ में तहरीक हली रही हुई तॾहिं जनरल ज़िया सिंध जे शोर्स ज़दा इलाइक़नि जो दौरो करण जो फ़ैसिलो कयो। उन ॾींहनि में जनरल ज़िया ज़ोन C जे मार्शल लाइ एडमिनिस्ट्रेटर लेफ्टिनेंट जनरल MS अब्बासीअ सां गॾु दादूअ खां दौरे सां आगाज़ कयो। जनरल ज़िया जी आमद जो ॿुधी सॼो दादू सरापा एहतजाज बणिजी वियो। जनरल ज़िया जी आमद जे हवाले सां तैयार कयल हेलीपैड ते काहे पियो। जनरल ज़िया हालतनि जी नज़ाकत खे सम्झंदे दौरो मुख़्तसिर कंदे हेलीकॉप्टर में वेही वापसि वञणु लॻो त मछरियल माण्हुनि जनरल ज़िया जी हिफ़ाज़त लाइ कयल तमामु हिफ़ाज़ती बंद टोड़ी अचे खड़किया, पर हेलीकॉप्टर माण्हुनि जी पहुच खां अॻु फ़िज़ा में बुलंद थी वियो। हथे खाले माण्हुनि खां ॿियो कुझु बि न थिए पुॻो त हुननि ज़मीन तां पथर खणी हेलीकॉप्टर ॾांहुं उछलाया। दादूअ जो उहो झूर पोढ़ो अॼु बि माण्हुनि खां नाहे विसरियो, जंहिंखां जॾहिं मिटीअ जो कचो भितर बि खण न भॻो त हुन पंहिंजी गोॾ लाहे खणी मथे फिटी कई। MRD जी तहरीक सिंधी माण्हुनि जी जमहूरियत सां रोमांस जो रूप हुई। रईस पुनल खान चांडियो बि अणविसरंदड़ किरदारु आहे, जेको पंहिंजे माझी मुड़ुस पुट गुलाम अब्बास चांडियो मरहूम समेत फ़ौज सां मुक़ाबले करण वारे ॾोह जे इल्ज़ाम में डिस्ट्रिक्ट जेल नवाबशाह में बांदी बणायो वियो हो। जॾहिं नवाबशाह जेल जी माड़ीअ में रईस पुनल खान चांडियो ते टार्चर सेल में तमामु घणो तशद्दुद कयो वियो। बेइंतहा अज़ियतनि बाद बि संदसि जिस्म में कुराड़प बावजूद जवानीअ जा जोलान समायल हुआ। MRD जी तहरीक कामयाब वई या नाकाम, पर उन तहरीक पंहिंजे पोयां कई किस्सा, अनेक किरदार, सवें सवाल, रमज़ूं ऐं राज़ बि छॾिया। राज़ त पोइ खुलिया त सिंध जे वेझड़ वारे सियासी तारीख़ में पहिरियों दफ़ो जॾहिं सिंध जा एकड़ ॿेकड़ छॾे बाक़ी अक्सर वॾेरा चङा मुड़ुस मीर पीर जॾहिं असां जहिड़नि ग़रीब सियासी वर्करनि सां गॾु सेंट्रल जेल मच ऐं सेंट्रल जेल सखर जे लिंग साड़ींदड़ गर्मीअ में पैरकनि अंदरि खैरपुर, हैदराबाद ऐं कराची जेल जे खोलनि में सिंदान पिया काटींदा हुआ त असांखे मार्क्स, लेनिन ऐं माओज़ी तिंग वारियूं नवाबनि, सरदारनि ऐं वॾेरनि बाबति लिखियल थ्योरियूं फ़रसूदा पे महसूस थींदियूं हुयूं। पर जॾहिं 12 रबीउल अव्वल जी भलारी राति कराची सेंट्रल जेल जी रेस्ट हाउस में नज़रबंद रईस गुलाम मुस्तफ़ा खान जतोईअ जी मुफ़ाहमत ऐं दरगुज़र वारी बयान बाद मार्शल लाइ अथॉरिटियुनि पारां जेल सुप्रिटेंडेंट जे ऑफिस में सादे अच्छे पने ते सिर्फ़ आंगूठे हणण जी शर्त ते MRD जे असीरनि खे आज़ादु करण वारो फार्मूलो पेश कयो वियो त जेलनि मां अक्सर वॾेरा ईअं हलिया विया जीअं सिंधीअ में चवंदा आहिनि त जोगी न कंहिंजा मिट। पर उन तहरीक सां सिंध जे आम हारी नारी शागिर्दनि ऐं सियासी वर्करनि जेको निभायो तंहिं दुनिया आॾो तहरीकी हवाले सां सिंध जो मान मथां करे छॾियो। सिंधी माण्हुनि फ़ौजी राज खे रद्द कंदे सिर्फ़ मुल्क में जमहूरियत बहाल करण जी घुर कई हुई। खेनि कहिड़ी परोड़ पई हुई त जमहूरियत घुरण ते खेनि गोलनि जो बुख बणायो वेंदो। गोलनि सां परोड़ त खैरपुर नाथन शाह, मेहड़, मोरे, नौशरो फिरोज़, वार, मीरपुर भुट्टो, मीरो खान जा जोधा जवान बि कया विया। पर हक़ीक़त में उहा तहरीक सिंध जे उन क्रोध जी तहरीक हुई जंहिं क्रोध हेठि सिंधी माण्हू 1947 ईस्वीअ खां पे भुॻियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे दौरे हुकूमत में सिंधियुनि जी उन बेचैनी वारी बाह ते कुझु छंडा पिया, पर जनरल ज़िया जे मार्शल वारे दौर में ज़ुल्फ़कार अली भुट्टे, नज़ीर अब्बासी जहिड़नि कूंदरनि जे क़त्ल सिंधियुनि जे एहसास महरूमीअ वारी कैफ़ियत खे वधाए छॾियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे जहिड़ी तरह निंधड़को करे मारियो वियो ऐं सिंधियुनि पंहिंजे महबूब अॻवान जो लाश वठी दफ़नायो त सिंध बेवसीअ में हथ मैटींदी रहिजी वई। सो जनरल ज़िया ॾांहुं मिड़नी बेवाजिबनि जा पल रहियल हुआ। MRD जे प्लेटफार्म सिंध जी आवाम खे
पंहिंजी तारीख़ किरोज जा जौहर ॾेखारण जो मौक़ो फ़राहम कयो। दादू, मोरो, नौशेरो फिरोज़, मेहड़, ख़ैरपुर नाथन समेत अक्सर शहरनि में हेवी मशीन गनूं गोलनि जी बरसात कंदियूं रहियूं, पर सिंधी जोधा जवान पोइते न हटिया। ॻोठ तैयब थईम जे जोधनि बि मौत त क़बूलियो, पर पुठ कोन ॾिनऊं। पुठी त मीरपुर भुट्टो जे उन मीर बहार नौजवान बि न ॾिनी, जेको अकेलो थी हुकूमती अहलकारनि जी भरियल गाॾियुनि सां मुहाॾो अटकाए बीही रहियो। मोरे जी उहा पोढ़ी जतोण बि मुहाॾो अटकायो बीही रही, जेका कॾहिं घर खां ॿाहिरि निकिती कोन हुई। पर जॾहिं ॿाहिरि कदम रखियाई त मोरे जी जदोजहद खे आलमी मीडिया ते पहुचाए दंग कयाई। दंग त नौशेरो फिरोज़ जे जवाननि बि करे छॾियो, जॾहिं हथे खाली उहे हथियारबंद अहलकारनि सां ॿखे पइजी विया। MRD जी तहरीक सिंधी माण्हुनि जे सिविल नाफ़रमानीअ वारी तहरीक हुई, जंहिंजे नतीजे में अटकल समूरी सिंध अंदरि 40 रेलवे स्टेशनूं नज़रातिश थियूं। पहिरियों दफ़ो पाकिस्तान रेलवे जी नवाबशाह पडीदन सेक्शन, नवाबशाह भिटशा सेक्शन, लाड़काणो, कंबर, शहदादकोट, गढ़ी खैरो, जेकबाबाद सेक्शन ऐं कोटड़ी दादू सेक्शन ते रेलवे सर्विस बंदि करणी पई। सरकारी इमारतूं साड़ियूं वयूं। डिस्ट्रिक्ट जेल दादूअ खे टोड़े 112 कैदी ऐं कंबर सब जेल मां 47 कैदी ऐं मीरो खान लाकिब तां 7 कैदी आज़ाद कराया विया। हक़ीक़त में उहे वाक़िया इंतज़ामिया ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी अबराइब वारी पॉलिसीअ जे नतीजे में थिया। जॾहिं पुरअमन मुज़ाहिरीन जे मथां बग़ैर कंहिं इश्तिआल जे फायरिंग कई वई त रद्द अमल में मुज़ाहिरीन सरकारी तनसीबात ते हमला करे रियासती इदारनि ते पंहिंजे अदमो एतवाद जो इज़हार कयो। ज़िक्र त मां लाड़काणे जे बुगटी ॻोठ जे उन्हनि गगी पातल कुराड़नि बरोचाणनि जो बि कंदुसि, जो जॾहिं असीं लाड़काणे जे पाकिस्तानी चौक ते थियल पुरतशद्दुद मुज़ाहिरे बाद भॼी वञी उन ॻोठ निकितासीं त हुकूमती अहलकार बि पीछो कंदा पहुता। ॻोठ जे मर्दनि असांखे पुलिस हवाले करणु पिए चाहियो, पर उहे कुराड़ियूं बरोचाणियूं मुहाॾो अटकाए बीही रहियूं। MRD जी जदोजहद जिते सिंध जी अवाम जी बहादुरीअ खे उजागर कयो, उते सियासी वर्करनि जे अंदरि कुर्बानी, सहब ऐं रवादारीअ वारा जज़्बा बि पैदा कया। सिंध अंदरि अॼु बि कई कारकुन क़िस्म परसी वारी हालत में ज़िंदगी घारे रहिया आहिनि, जिन पंहिंजी हयाती ऐं जवानीअ जा ॾींहं तहरीक जे हवाले करे छॾिया हुआ। अॼु बि सिंध अंदरि केतिरा सियासी कारकुन वेले वेले जे लाइ परेशान आहिनि। MRD जी तहरीक में जेकी शहीद थिया, ज़ख़्मी थिया, रूपोश तशद्दुद सां मुंहुं ॾिनो, उहे अॼु बि मुफ़लिसी ऐं मुआशी तंगीअ जो शिकार आहिनि। लाभ वरी बि उन्हनि बेकाऊ वॾेरनि वरितो, जन मार्शला जो साथारीअ थी ग़रीब कारकुननि जे मागनि ते पे छापा हणाया।